जंगी शाही मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मूजिबि जंगी शाही लॻे कोहिस्तानी ॻोठ सब्ज़ली बिरोही जी आरओ प्लांट मां सोलर प्लेटूं चोरी थियण वारो मामलो पुलिस अहम अगवराई हासिल करे वरिती। जंगशाही पुलिस कुछ वक़्त अॻु इब्तिदाई तौर 75 सोलर प्लेटूं चोरी थियण वारे वाक़े जो केस दाख़िल करे जांच शुरू कई हुई, पर इंचार्ज जी बदली थियण सबबि जांच रोले में पइजी वई। मकली ऐं गॾाप पुलिस गॾियल कार्रवाईअ दौरान गॾाप वारे इलाइक़े में हिकु जवाबदार अल वसाई जोखियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं वटां पुलिस सबूत हासिल करे वरिता। वधीक गिरफ़्तारनि लाइ छापा जारी आहिनि। जंगशाही जे बाअसर सियासी शख़्सियत मुनव्वर नवाज़ बिरोही ॻोठ में करोड़े रुपयनि जी लाॻत सां लॻल आरओ प्लांट जूं 75 सोलर प्लेटूं चोरी करण बैदि सिराज जोखियो नाले हिकु शख़्स खे 9,37,000 रुपयनि में विकिरो कयूं, जंहिंजे दस्तावेज़ पिणु पुलिस हथ करे वरिती आहे। सिराज जोखियो मज़कूरा सोलर प्लेटूं अल वसाई नाले हिकु जवाबदार खे गॾाप में विकिरो कयूं। पुलिस मामले जी घुणरुखी जांच शुरू करे छॾी। इल्ज़ाम हेठि आयल बाअसर शख़्स सियासी पार्टीअ जो अॻुवाणो मुनव्वर नवाज़ बिरोहीअ जे पैसनि जी वसूलीअ वारी वीडियो रिकॉर्डिंग ऐं सोलर प्लेटूं विकिरो करण वारी दस्तावेज़ पुलिस हथ करे वरिती।